साहब खान तव्हां पंहिंजे बचा में कूड़ हणी सघो था। तो ॻाल्हि त सलीम खे मूं ई मारायो आहे ऐं हुनजे प्लान में तव्हां मुंहिंजो माण्हू मारियो आहे। हाणे न दुश्मनी खे हिते ई हाकिम खान वटि आयो आहे मेड़ थी ऐं जेको आहे सो सलाह जी न्यापो खणी आयो आहे त जीअं जेको आहे सो ठाह कयूं छाजे करे जो बच्चू कमेणे खे जेको आहे सो माराइण खां पोइ हिन वक़्तु वॾेरो हाकिम खान ऐं वॾेरो जेको आहे सो सिजावल खान पाण में ठाह करण जी ॻाल्हियूं करे रहिया आहिनि त पाण में ठाह कयूं। दोस्तो मज़ीद ड्रामा सीरियल में छा थी रहियो आहे ऐं जेका आईंदे क़िस्त अचण वारी आहे दोस्तो उन में छा थींदो उहो बि मुकमल हिन वीडियो में तव्हां सां ॻाल्हि कंदासीं। ऐं उन खां अलावा जेका शूटिंग जेका रात जी रिकॉर्डिंग जारी आहे। खादम ऐं असांजो बुर्दी साहब पहुतल आहे ऐं खड़को थींदी आहे ड्रामे जी गॾोगॾु उन ड्रामे जी शूटिंग सां तव्हां सां गॾोगॾु उहा शूटिंग बि ॾेखारींदा हलंदासीं थोरी घणी। दोस्तो कीअं ड्रामा शूट थींदा आहिनि ऐं कहिड़े हिसाब सां शूट थींदा आहिनि ऐं उन खां अलावा हाय तकरार जे ड्रामे जे बारे में ॻाल्हि कंदासीं त बच्चू कमीणो जेको आहे गोली लॻण सबबु जेको आहे सो आईंदे में तव्हांखे आईंदे एपिसोड में ॾिसण में न ईंदो छाजे करे जो हिन वक़्तु तो हॉस्पिटल में जेको आहे सो एडमिट कयो वियो आहे स्पेस जेको आहे सो ॾियण जे करे ड्रामे में त जीअं अॻिली क़िस्त जेका आहे माण्हू घणे में घणा ॾिसनि त छा थींदो। दोस्तो मां तव्हांखे अॻी क़िस्त जी जेका आहे पर्दे कशी कंदे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो बच्चू जेको आहे सो बच्चू मरी चुको आहे ड्रामे में हींअर ॿीहर तव्हांखे न ॾिसण में ईंदो दोस्तो छाजे करे जो वॾेरो हाकिम खान ऐं वॾेरो सिजावल खान जेको आहे सो इन मिगी भलत में जेको आहे सो उनखे माराए ऐं पाण में ठाह करण जी ॻाल्हि कई वई आहे त जीअं ठाह कयूं दोस्तो इहे तव्हां क्लिप हले रही आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो। मज़ीद हिन तरीक़े जा वीडियो तव्हां ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो वीडियो खे लाइक कयो ऐं सुठे मां सुठा कमेंट्स करे पंहिंजे राय जा इज़हार लाज़मी ॾींदा कयो। ड्रामा सीरियल हाय तकरार जे जेको पहिरें क़िस्त खां वठी आख़िर क़िस्त ताईं जेको आहे सो असां तव्हांखे मुकमल अपडेट ॾींदासीं ऐं उन खां अलावा इन ड्रामे जी ख़तमु थियण खां पोइ कहिड़ो ड्रामो इन जी जाइ ते लॉन्च थींदो छाजे करे उन जूं बि शूटिंगूं हली रहियूं आहिनि। अगरि उन जे बाबति तव्हांखे ॼाण घुरिजे तॾहिं तव्हां कमेंट्स में लाज़मी ॿुधायो। वीडियो खे घणे मां घणो शेयर कंदा कयो छाजे करे जो घणनि माण्हुनि ताईं वीडियो असांजो पुॼी सघे। वॾी महिरबानी दोस्तो।